Welcome to Time News Studios. You are watching 11 a.m. Bulletin. पीटीआई सरकार के टफ टाइम ॾियण लाइ अपोजिशन संदराबदी वरिता। इस्लामाबाद जे निजी होटल में पीपल्स पार्टी जी मेज़बानी हेठि अॼु एपीसी थी रही आहे। अॻूणो वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ ऐं अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी वीडियो लिंक ज़रिए एपीसी खे ख़िताब कंदा। कुल जमाती कॉन्फ्रेंस में नवाज़ लीग, जेयूआई, एएनपी, नेशनल पार्टी, क़ौमी वतन पार्टी ऐं जेयूपी सूदो 11 जमातुनि जा वफ़द शिरकत कंदा। जमात इस्लामी अपोजिशन जी एपीसी में शिरकत न करण जो ऐलान करे छॾियो। ज़रियनि मूजिबि पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी एपीसी में शिरकत कंदड़ पार्टियुनि जे क़ाइदनि सां गॾियल पदरनामे लाइ सलाह मशवरा करे वरिता। बीएनपी सरबराह अख्तर मेगल तबियत ख़राब हुजण सबबि एपीसी में शिरकत करण खां माज़रत करे छॾी। ज़रियनि जो चवणु आहे त अख्तर मेगल तरफ़ां बीएनपी जो वफ़द एपीसी में शिरकत कंदो। एपीसी में नवाज़ शरीफ़ जो ख़िताब मीडिया ते ॾेखारियो वियो त पैमरा एक्शन खणंदो। नवाज़ शरीफ़ खे मीडिया ते न ॾेखारियो वेंदो। पैमरा खे पंहिंजी ज़िमेवारी निभाइण घुरिजे। वज़ीर आज़म जे ख़ुसूसी मुआविन शहज़ाद अकबर चयो आहे त कानून में रूपोश ऐं इश्तिहारी ॾोहारी जो ख़िताब मीडिया में ॾेखारण ते पाबंदी आहे। वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ खे तनक़ीद जो निशानो बणाईंदे चयो त हिकु ॾोही शख़्स बीमारी जो बहानो बणाए परॾे हलियो वियो ऐं उतां एपीसी खे ख़िताब कंदो। कानून आॾो पेश थियण जी ॻाल्हि थिए त हू बीमार आहे। नवाज़ लीग एपीसी में नवाज़ शरीफ़ जो ख़िताब सोशल मीडिया ते लाइव ॾेखारण लाइ तयारियूं करे वरितियूं। नवाज़ लीग जे मरकज़ी तर्जुमान मरियम मुनज़िम चयो आहे त सिलेक्टेड हुकूमत लाइ उबती ॻणप शुरू थी वई आहे। किराए जा तर्जुमान ऐं लोटा पंहिंजो सामान वेढ़े छॾी। शीं तरफ़ां हिकु ट्वीट ते गजण सां सिलेक्टेड हुकूमत खे ॾकणी वठी वई आहे। सिलेक्टेड हुकुमराननि जूं ॿटाकूं मीडिया ते असरअंदाज़ न थींदियूं। सहाफ़त ऐं शहरनि जी आज़ादी लाइ अॻिते रहंदड़ मुल्की मीडिया जो बि अॼु इम्तिहान आहे। मलिर वेझो खौफ़नाक हादसे में पीउ पुट समेत टे ॼणा हयाती विञाए वेठा। दुंबा ॻोठ वेझो डंपर ॿिनि मोटरसाइकिलनि सां टकराइजी वियो। नौजवान गुलज़ार, संदसि 5 सालनि जो पुटु रिज़वान ऐं हिकु अणॼातल शख़्स फ़ौत। हादसे में हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो, इस्पताल मुंतक़िल। यूनान में तूफ़ान खां पोइ ॿोॾि तबाही मचाए छॾी। केतिराई फुट पाणी बीजी वियो, वण पाणा पटिजी विया, ज़िंदगी जो कार वहिंवार मुअतल थी वियो। 5 ॿेड़ियूं बि ॿुॾी वियूं। मुख़्तलिफ़ हादसनि में 2 ॼणा फ़ौत थी विया। रेस्क्यू अमले जूं कार्रवायूं जारी। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ में भलीकार। मां आहियां शाहिद सियाल। हेडलाइन्स समानिटियूं बुलेटिन जी शुरुआत कंदासीं शॉर्ट ब्रेक खां पोइ। अवां ॾिसंदा रहो टाइम न्यूज़।